अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो K2K न्यूज़। हाणे ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कंबर सिटी मां अमानुल्लाह ख्वावड़ जी कंबर ज़िलो ऑफिस में क़ाइदे अवाम फ़क़्र शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94 सालगिरह मल्हाई वई। उन मौक़े ते PP अॻवान ज़िलो सदर कमरदीन गोपांग, जनरल सेक्रेटरी मोहम्मद पुनल सूमरो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर नियाज़ हुसैन चांडियो, मज़हर चांडियो, तारीफ़ हुसैन ख्वावड़ वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सूमरा वॉलपेपर PVC पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजन अली सूमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट व्हाट्सएप पिणु साॻे नंबर ते आहे।